आज तव्हां सभिनी ख़बर आहे त हिकिड़ा मासूम असांजा माण्हू अगवा थी विया आहिनि। 3 लाख कंद कोर्ट में धरनो लॻो। हाणे अंदाज़ो कयो त रियासत जेका आहे असां सिंधियुनि खे पाण रखण, सिंधी माण्हू रियासत खे नथा खपनि, रियासत खे सिंध खपे थी। उहा वॾा वॾा कारखाना, वॾियूं फैक्ट्रियूं ख़तम करे हाणे डाकू फैक्ट्री हिननि शुरू कई आहे, जंहिंमें हिननि जो असलो बि खपाइजे थो ऐं हीअ जेको फैक्ट्रियुनि से मुनाफ़ा बख़्श फैक्ट्रियुनि जिन में को नुक़सान जो ख़ौफ़ कोन्हे। माण्हू खजी वियो, पैसा उन मां मिलिया, मथां खां वठी हेसि तक विराया, उन में SHO खां वठी IG तक जेके बि हुते जा कोर कमांडरनि ताईं पैसा पहुचनि था। तंहिं करे रियासत सिंधी माण्हुनि खे एॾो तंग कयो आहे, पर हिन वक़्तु सिंधी माण्हू सुजाॻ थियो आहे। इहो रियासत खे ॾिसणु पवंदो त सिंधी माण्हू जेको हिन रोडनि रस्तनि ते निकितो आहे उन्हनि जा उहे मुतालबा पूरा कंदी, या उहा चाहे थी त सिंधी माण्हू अॻिते जदोजहद करे जेको उहो साईं जेम्स सेठ वारे उन नज़रिए ते अचनि।